सिविल अस्पताल खैरपुर जे मेडिकल वार्ड 2 जी छित जा चापुड़ किरण सबब ज़ख़्मी थियल मरीज़ कमालदीन मतीलो ज़ख़्मनि जा सूरन सहंदे फोत थी वियो। वारसनि मूजिब 2 हफ़्ता अॻु सिविल अस्पताल में चाचे कमालदीन मतीलो मथां छित जा चापुड़ किरिया, जंहिं सबब हू सख़्त ज़ख़्मी थी पियो। जंहिं बाद चाचे खे ICU वार्ड में दाख़िल कयो वियो, जेको अॼु ज़ख़्मनि जा सूरन सहंदे फोत थी वियो आहे। वाक़िए बाद अस्पताल इंतज़ामिया ऐं MS पारां मामले जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई, पर को बि तदारुक नाहे थी सघियो। वाक़िए ख़िलाफ़ हाई कोर्ट में केस दाख़िल कयो वेंदो। न्यू सईदाबाद में पुलिस जी मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई दौरान हिकु मंशियात विकिरो कंदड़ खे गिरफ़्तार करण समेत 3 किलो चर्च हथ करण जी दावा कई वई आहे। SHO न्यू सईदाबाद गुलज़ार लगारी छापामार कार्रवाई कंदे मंशियात वापराईंदड़ जुमन माछी खे गिरफ़्तार कंदे संदसि कब्ज़े मां 3 किलो खां वधीक चर्च हथ करे वरितो आहे। मंशियात वापराईंदड़ ख़िलाफ़ न्यू सईदाबाद थाणे ते केस दाख़िल। सोबोदेरो में शिया उलमा काउंसिल जे सॾ ते ईरान पाकिस्तान बॉर्डर बंदि करण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली जी अॻुवाणी मौलाना मोहसिन अली नक़वी ऐं मौलाना सफदर अली मल्हा कई। एहतजाजी रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदे प्रेस क्लब ते पहुती। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त ज़ियारत अहले बैत हर मुसलमान जो शरई हक़ आहे। ज़मीनी रस्ते ज़रिए ईरान वेंदड़ मुसाफ़िरनि लाइ बॉर्डर खोलियो वञे। बॉर्डर बंदि करण कंहिं बि सूरत क़बूल न कयो वेंदो। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त ज़ाइरीन लाइ जल्द ज़मीनी रस्ता खोलिया वञनि। ॿी सूरत एहतजाजी दायरा वसी कया वेंदा। मदे जी जे कचे वारे इलाइक़े में कलोड़ा ऐं जूणेजा बिरादरी विच में हलंदड़ तकरार सां कलोड़ा धुर पारां फायरिंग कई वई आहे। फायरिंग जे नतीजे में जूणेजा धुर जो शकील जूणे जो गोली लॻण सबब मारिजी वियो। ॿिन्ही धुरनि पारां फायरिंग जी ॾे-वठि सबब इलाइक़े में ख़ौफ़ पखेड़जी वियो आहे। इतलाह ते शिकारपुर ज़िले जी पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची वई।